लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे सिंध जो नामियारो क़ौमपरस्त अॻवान कारकुन शागिर्द रहनुमा जनाब आसिफ बालादी साहब। आसिफ बालादी साहब सां असां जूं ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं। असां हाणे हुनखे टंडजाम में सियासत ते मोकिलियो आहे। उन खां वल हुनजी शादी वादी बि थी वई आहे। अम्मा जे चवण ते सामान बि कोमरी मां आंदई ऐं उहे शादी मुरादनि जा मसइला त पोइ था ॾिसूं, पर हाणे ही पॉलिटिक्स में आयो। पर पॉलिटिक्स खां वल हिकिड़ी ॻाल्हि हुन गुज़िरियल क़िस्त में हीअ कई त ग़रीब हुजण जे करे गुज़र सफ़र में हुन अख़बारनि जे हिकिड़े दुकान ते बि कमु कयो किताबनि जी, ऐं हुन सिंध टंडजाम ज़र यूनिवर्सिटी में बि का न का नंढी वॾी नौकिरी। पोइ उन सां हुनखे इहो थियो त पहिरियां 350 पोइ 750 पोइ 1000 खनि हिनखे मिली वेंदो ऐं हू पोइ कोशिशि कंदो त सुठे गुज़र सफ़र सां स्टूडेंट पॉलिटिक्स में पंहिंजो चरखो बि हलाए पढ़े बि। पोइ पढ़ंदे वरी हाणे असां जनाब आसिफ बालादी खां पुछूं था त भला गुज़िरियल सफ़र जे लाइ ॿियो हुन छा कयो ऐं कहिड़ा कहिड़ा मोर्चा संभालिया। साईं सलाम अलैकुम। वॾी महिरबानी, मूं सॼी ॻाल्हि करे छॾी त पोइ हाणे गुज़र सफ़र लाइ तव्हां इन दौर में ॿियो छा छा कयो आहे पंहिंजी ॼमार में? ते त पहिरीं त अञा पंहिंजो जेको हू हलियो पियो किताबनि वारो दुकान ऐं इहो सॼो थियो, पर इन दौरान हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजो टंडजाम यूनिवर्सिटी जे हवाले सां बि पंहिंजो जेका रहिजी वई आहे त मूंखे मिलियो आहे त मूंखे कंदा हलूं त अब्दुल कादिर अंसारी शेख साहब, असुल में अब्दुल कादिर अंसारी साहब मुंहिंजो इहो मूंखां ठीकु थी हुनखे दुरुस्त कयोसीं। ऐं ॿियो इहो त उन दौरान पोइ वरी साईं मसूद नूरानी साहिबु जेको असांजो सीनियर तरीन पंहिंजो माण्हू आहे, हींअर बि आहे, आरायात आहे, असांजो ॾाढो सुठो महिरबानी माण्हू रहियो। उन जी एडिटरशिप में निकितो नओं न्यापो रिसालो, जंहिंजो मां पंहिंजो उनजी टीम जो जीअं एडिटोरियल बोर्ड चऊं या सब एडिटर चऊं, उन में कुझु ऐं हुअसि ॿी मोहतरमा हुई असांजी जेको आहे सो पुलिस जेका टीम जी लजमा घणो करे पंहिंजो मल्हाह, उनजो बि जेको आहे सो उन में हुयो कंट्रीब्यूशन हो। ॿिया दोस्त कमु कंदा हुआसीं। ऐं इन दौरान वरी असांजो मोहतरम जेको नाज़िर साहिबु ॼण सहाफ़त में मुंहिंजो ॼण आहे, ॼण उस्ताद चऊं या गाइड कंदड़ जेको आहे, उहो त अदबी संगत में बि रहिजी वियो मूंखां। त अदबी संगत कंडियारे खां वठी नाज़िर जेको नौशहरे माफ़िया जा माण्हू आहियो न, नौशहरे वारे तॾहिं ज़िलो नवाबशाह हो। त पोइ नए न्यापे में जेको तजुर्बो मूंखे थियो त उन दौरान हिकिड़ी शइ जेका आम थी, ॿियो नंढो हुन सां रिसालो निकिरंदो कचहरी जे नाले सां, उहो बि उन में हूंदो त नूरानी साहिबु चवंदो त इंटरव्यूज़ वग़ैरह बि कजनि। त मां पंहिंजो MRD खे असां रिपोर्ट कयोसीं, जंहिंमें नासिर तो बि उन में गॾु आहे। नूरानी साहिबु पोइ ईअं टीम ठाहींदो, कॾहिं कॾहिं पंहिंजे मरहूम फ़क़ीर हूंदला शाइरी साहिब जन खे बि हिकु दफ़ो असां गॾिजी करे, नूरानी साहिबु हुयो, साईं फ़क़ीर हूंदला शाइरी साहिबु हो, हुन सां गॾिजी ऐं त उन्हनि जो जूनियर होसि असां। हफ़ीज़ पीरज़ादो साहिबु नाले अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो मोहतरम, पर माना हफ़ीज़ पीरज़ादो मशहूरु जीअं उनजो जेको हिकिड़ो इंटरव्यू कयोसीं ॾाढो शानदारु, माना उहो उन ते पोइ अचूं था। पर MRD खे असां ख़ासि करे 1983 वारो जेको फेज़ आहे उनजो, उनखे असां पंहिंजो रिपोर्ट कयोसीं, जंहिंमें ख़ासि तौरु मूंखे हींअर जेके यादि अचनि था त मुख्य तौर सां 3 वाक़िया रिकॉर्ड कयासीं या रिपोर्ट कयासीं। हिकिड़ो त दादू में शहीद मखदूम बिलावल शहीद जे मज़ार जे वेझो ओसे पासे किथे इन प्रिमिसिस में बहरहाल हिकिड़ो ॻोठ हो छतो बिरहमाणियुनि जो जेको वाक़ियो थियो, वॾो वाक़ियो हो। उन में काफ़ी मूंखे जेको हैरत थी त जेको आहे पंहिंजो
जेको माण्हुनि जे ॿुधाइण जो जेके झूना माण्हू मिलिया असांखे छो त हुते घणो कुझु थियो हो ऐं हिकिड़ो मासूम ॿारु मूंखे अञा यादि पए थो हुनजो नालो घणो करे इम्तियाज़ ब्रह्माणी हो या अहिड़े क़िस्म जो त उन में उहो बि ॿारु शहीद थियो ॿिया ईअं त माण्हू मर्द औरतूं बि उन में मारिजी वियूं शहीद थी वियूं उहो माना मूं ॾिठो त ॼण ईअं जेको आहे जीअं पाण वेटनामी कहाणियूं पढ़ंदा हुआसीं इन क़िस्म जो ॼण मूंखे हिकिड़ी एमआरडी वारी इन सूरताल खां पोइ ॼण महसूसु थियो त अच्छा इहो ईअं थींदो आहे त माना जेको जॾहिं बि अवामी उथल पुथल थींदी आहे अवामी तहरीकूं या उनजो जेको बि जज़्बो क़ौमी हूंदो आहे त उन लिहाज़ खां पोइ उहे डिक्टेटरशिप जे ख़िलाफ़ु ईअं उथंदियूं आहिनि वरी उन्हनि सां ईअं पंहिंजो रवियो अख़्तियार कयो वेंदो आहे या जेको थींदो आहे ॿियो वाक़ियो असां रिपोर्ट कयोसीं पंहिंजो खेसाना मोरी टंडोला यार टंडो जाम जे घर सां टंडोला यार जे इन्हनि जे हा बिल्कुलु इन हिते टियों असां ख़ासि वाक़ियो जेको रिपोर्ट कयोसीं उहो उन दौर में पीपल्स पार्टी जो मशहूरु माण्हू जेको आहे सो थहीम साहिबु जेको हो पंहिंजो सांगड़ जो अब्दुल सलाम थहीम जेको शायदि तइलीम जो बि उहो पोइ थियो वज़ीर बाद में थियो उन जे ॻोठ में बि असां ॾिठोसीं त बिल्कुलु इहो हुयो त पंहिंजो हर जाइ ते कामन घणो करे इहा ॻाल्हि हुई त मस्जिदुनि ते बि निशान हुया माना जेका फायरिंग थी इहो माना ॻोठ आहे तैयब थहीम इहो तैयब थहीम महिरबानी तव्हांजी तैयब थहीम जो असां ॾिठोसीं उते त ख़ासि तौर उन्हनि असांखे मस्जिद जो नज़ारो ॾेखारियो बाबा हीउ ॾिसो हिते हीउ बि थियो माण्हुनि सां त इहो असरु थियो जो माण्हुनि खे किन पे पंहिंजो को फ़सुल खे संभालियो उन वक़्तु मौसम जेको फ़सुलु हो के हारी नारी पे हेॾां होॾां थिया उहे मुतासिर थिया ऐं साॻिए वक़्तु वरी माण्हुनि ख़ुदि बि पंहिंजे हिसाब सां जीअं उहे बि हिकिड़ा अहिड़ा वाक़िया थिया कुझु असांखे मालूम थिया इन क़िस्म जा बहरहाल इन दौर में इहो मौक़ो मिलियो त हिकिड़ी ॼण मां ईअं चवां त अवामी जेका जदोजहद खे कीअं पंहिंजो प्रैक्टिकली कीअं हूंदी आहे उहा ॼण ॾिसण जो सम्झण जो वेझे खां हिकिड़ो मौक़ो मिलियो आसिफ़ कटिया थो तव्हांजी ॻाल्हि जी जी हथे ख़ाली हुआ न माण्हू या उन्हनि खे का हथियार हुआ जेके मुतासिर थिया आहिनि उन में आम माण्हू जेको सो हथे ख़ाली हो ऐं के माण्हू जेके जीअं राजूने हिसाब सां मिसाल पंहिंजे पहिरे जे लाइ बचाव जे लाइ हथियार हुजनि रखंदा आहिनि जेको बि इन अॼु तहरीक कोन्हे त बि किथे न किथे हथियार उहे थियनि था बाक़ी ॼण त आम माण्हू को मुनज़िम को हथियारबंद अवामी जदोजहद या हथे ख़ाली माण्हू हुआ जिते बि इहे वाक़िया थिया इन लिहाज़ खां तो इहो थियो असां रिपोर्ट इहो कयो जेको असांजे साम्हूं गुज़रियो त पोइ इन मुशाहिदे पोइ असां नवनियापो में साईं पंहिंजे महिरबान हो नूरानी साहिबु असां मरहूम पंहिंजे अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे साहिब जो बि इंटरव्यू ॾाढो भरपूर इंटरव्यू जेको आहे उन पंहिंजी ज़िंदगी जा तजुर्बा ॿुधाया उन तमामु घणियूं ॻाल्हियूं पंहिंजो ॿुधायूं त भुटे साहिबु मूंखे किथे किथे मोकिलियो इवन एस एम ॿुधाईं जो चई त मां वियतनाम बि विज़िट ते मूंखे दिलचस्पी हुई त मूंखे चई ख़ासि तौर भुटे साहिबु चयो त इहो तव्हां ॾिसी अचो छा थियो आहे उन वियतनामियुनि जूं जेके असां कहाणियूं पढ़ंदा हुआसीं त उनजो त इहे काफ़ी जीअं मशहूरु आहे तो टनल्स हेठां हू कंदा हुआ सुरंगूं या पंहिंजो ॾेंबुनि खां बि कमु वरितऊं ॾेडरनि खां बि कमु वरितऊं चिलाटा जेका इहे इन्हनि खां बि कमु वरितऊं पोइ ॾाढो सुठो बल्कि उन लिबिया जे कर्नल कज़ाफ़ी जी ज़िंदगी जे बारे में बि काफ़ी ॻाल्हियूं ॿुधायूं त चवण जो मक़सदु त मां इहो हैदराबाद में मुंहिंजो सहाफ़त जो इहो वरी हिकिड़ो दौरु माना शुरू थियो जंहिंमें मां वरी इबरत मैगज़ीन जॾहिं शुरू में सफ़ा शुरूआती त उन वक़्तु बि मुंहिंजो उन में थोरो घणो कंट्रीब्यूशन जेको आहे सो उन में आहे माना तव्हां बाक़ाइदा अख़बार जी सहाफ़त न कई पर मैगज़ीन टू मैगज़ीन विया मैगज़ीन टू मैगज़ीन प्रेस क्लब में असांजो पोइ अच वञु नासर तो दोस्त भाउ उनजो ॿियो ॿिया बि दोस्त सीनियर हुआ ऐं
ॾाढो महिरबानी असां जंहिंखां घणो कुझु माना अॼु बि मुतासिर आहियूं साईं मुग़ल साहिबु जी एन मुग़ल साहब। जीअं मुग़ल साहिबु तमामु हिकिड़ो बरजुस्तो माण्हू साफ़त में मां ॾिठो ऐं ऑनेस्ट क्लियरिटी वारो माण्हू ऐं काफ़ी बल्कि हिकु दफ़ो नाज़ सातो ऐं जैन मुग़ल साहिबु असां प्रेस क्लब ते वेठा हुआसीं त उते ॿ छोकिरियूं औरतूं आयूं कराची मंझां कराची यूनिवर्सिटी मां। उन्हनि चयो त असांजी शोबो शायदि अहिड़े कंहिं क़िस्म जो जो उन्हनि इंटरव्यू करणु पिए चाहियो पंहिंजो चयूं त असांखे सन वठी हलो त असां उते उन सां गॾिजी वियासीं। पोइ वरी उते साईं खां उन्हनि इंटरव्यू वग़ैरह कयो। इहो हिकिड़ो दौरु रहियो सहाफ़त जो पंहिंजो टंडेजाम यूनिवर्सिटी में पढ़ाई जो त नए न्यापे में वरी अञा रोज़गारु थोरो कुशादो थी वियो ऐं दोस्ती यारी जो दाइरो बि वधीक। ॿियो कंहिंजा इंटरव्यू कया हुआ? असां इंटरव्यू मुख्य तौर ते त माना मूंखे हिकिड़ो त इहो यादि पए थो ऐं ॿिया हा ॿियो उन में असां इंटरव्यू में मां शामिलु त न आहियां पर मां सम्झां थो त इहो मरहूम ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई साहिब जो इंटरव्यू बि या उन जे हवाले सां का गुफ़्तगू छो त उन में मां शरीक न आहियां पर उन में जेको आहे सो ॼाण नूरानी साहिब जी कोशिशि हूंदी त जेके बि पर्सनैलिटीज़ आहिनि पंहिंजो पर हू पंहिंजे हिसाब सां बि विझो हो ऐं पंहिंजो उनजो बि इंटरव्यू कई, उनजो बि इंटरव्यू उन में थियो नए न्यापे में थियो त इन क़िस्म जा त पोइ उन में सिखण जो ॾाढो मौक़ो मिलियो ऐं इन ई दौरान ई सम्झो त ॼण तालुकात बि वधिया कुशादगी बि थी ऐं ॾाढो दिलचस्पु वाक़ियो हिकिड़ो आउं तव्हां ॿुधायां त उहो वरी अचे थो मुंहिंजी तनज़ीमी सियासी चैप्टर में त थुल्हे लिखे मां 4 दफ़ा पार्टी तनज़ीम मां ख़ारिज थियल माण्हू आहियां। अच्छा, ख़ारिजी आहियो तव्हां? ख़ारिज अचो ख़ारिजी चइजे न जेको तव्हां चओ न ख़ारिजी त वरी ॿियो थो अॼुकल्ह माना में अचे इन खां त असल छा हुजो हाणे मां सहाफ़ी आहियां फ़र्ज़ु कयो हाणे प्रेस क्लब में वेठा आहियूं उते पाण वारा यार जो पोता तॾहिं अवामी तहरीक वारनि जो एसएसपी जे दोस्तनि जो हिकिड़ो पोस्टर छपाइण जो कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु नांग वारो त इहो जेको वॾो मशहूरु थियो नांग वारो बिल्कुलु त इते दोस्त आया जेको आहे कुझु शागिर्द हुआ ऐं सुञाणू ॼाणू बि हुआ ऐं कुझु उन्हनि जा सीनियर्स हुआ अवामी तहरीक जे लीडर उन जो बाबा हीअ कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु हिकिड़ी मां इन ते जेके सहाफ़ी वेठा आहियो दोस्त महिरबानी सयूं कंदो त असांजे लाइ सवलो थींदो कमु जेको आहे त उहा लिस्ट छाकाणि त रजिस्टर अलॻि हो या पेपर हुआ त उन ते सयूं जेके बि वेठा हुआसीं दस्तख़ती मुहिम में असां त मूं बि ज़ाहिर आहे मुंहिंजो हुन में ऐं आहे बि मामिलो क़ौमी हिसाब सां आहे त मूं उन में बहरहाल सही करे छॾी। हुननि यारनि छा कयो जो ख़ासि अहिड़ा नाला जेके अख़बार में ख़बर ॾिनो उहे कटे वरी पोस्टर ते हुनखो अहिड़े पेस्टिंग अहिड़ी कई या कंहिं पंफलेट में कई उहे नाला बहरहाल मुंहिंजी तनज़ीम तॾहिं असांजो मोहतरम जेको आहे शहीद बशीर ख़ान हुयो अॻुवाण ऐं उहो मर्कज़ ताईं अची चुको तव्हांजा वारंट निकिरी विया उन ताईं इहो अची पहुचाईंदो बाबा हे जेको अॻु में जेका दांह पे हली जेको तव्हां ॿुधायो प्रेस वारी हेॾां होॾां हे त हाणे सबूतनि सां पको माण्हू थो जेको आहे हिन वधीक बाक़ी छा आहे इहो मूं त पहिरियों शौकास नोटिस जेको आहे वारंट निकितो पोइ हुनजी मां वज़ाहत कई जेको जेको थियो पर पोइ जेको थींदो आहे त 2 महीना 3 महीना मुअतल कबो या अहिड़े क़िस्म जी हल्की बड़ी थोरी उहो थी जेका इहे हैदराबाद ऐं टंडेजाम दौरान इहो जेको रहियो पोइ अदीबनि दोस्तनि सां बि हिकिड़ो तालुक़ु वधियो पंहिंजो हसन दस जहिड़ा महबूब दोस्त बि असांखे हिते मिलिया पंहिंजो नसीर मिर्ज़ा साहिबु महिरबानी हो त असांखे रेडियो ते बि कालम नाज़ सातो डॉक्टर ज़फ़र अब्बासी हुन सां गॾिजी ॾाढो वरी पढ़ी जॾहिं कालम मोटियासीं त असीं हिन में पंहिंजो शहबाज़ बिल्डिंग जे हिते पंहिंजो गोल बिल्डिंग
पिया आहे त हिते जेको आहे सो असां बीही करे हिते पंहिंजो जिते आफ़्ताब प्रेस बि हुई, हा, अली शेख मोहम्मद साहब साहब। बि, इहा त हिते पंहिंजो ॾाढियां हिक ॿिए सां पिया ॻाल्हायूं, माण्हू ॿुधनि यार अॼु रेडियो ते कालम पढ़ियोसीं यार, वाह वाह थिया था, तो पढ़ियो इन क़िस्म जूं। पर ॾाढो हिकिड़ो सुठो दौरु इहो हले थो पियो हिन दौरान असांजो जेको आहे सहाफ़त बि हले थी, सियासत बि हले थी। सहाफ़त ॼण मूंखे मज़ो ॾिनो पिए काफ़ी बहितर आहे हिकिड़ो, त इहो उन दौरान पंहिंजो प्रेस क्लब में बि असांजो त मूं चयो आहे केरु कंदो होचिमिन तोईदीन चवे थो माना इहा ख़्यानत कीअं कबी, सो मुस्कुराई चई यार पोइ इहो कीअं थियो, चवंदई पोइ नौकिरी खे छॾियोसीं, पोइ गुज़र सफ़र लाइ वरी पोइ हथ पेर हणा पिया, पोइ खेपी धंधो हिकिड़ो शुरू हिकिड़ो मिंट, हा, खेपी माना खेपी माना जेके वञनि था दुबई ऐं ॿियनि मुल्कनि ॾे। हा हा, अच्छा, उहो कमु बि साईं जन कयो आहे। हा हा बिल्कुलु। हिकिड़ो मिंट हिकिड़ी साई वठूं, पोइ तव्हांखे मोकिलियूं था दुबई। नाज़रीन, जनाब आसिफ बालादी सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि ऐं नए नियापे जे बारे में एतिरो तफ़सील त मसूद नूरानी साहब बि असांखे न ॾसियो आहे। शायदि उन पंहिंजी शइ सम्झी, पंहिंजो रिसालो सम्झी उहा ॻाल्हि न कई, हालांकि असां उनजो तफ़सीली इंटरव्यू कयो, पर अॼु नए नियापे जे बारे में सेर हासिल गुफ़्तगू थी आहे। ॿियो, सहाफ़ी ऐं पढ़ियल माण्हू ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे रवैयनि ऐं कीअं सोवियत कोलेप्स खां पोइ आहिस्ते आहिस्ते हिते पॉलिटिक्स बि कोलेप्स थींदी वई ऐं पॉलिटिक्स जो घर ख़ाली थींदो वियो, NGO अची विया, नौकरियूं अची वियूं, सहाफ़त अची वई ऐं सहाफ़त ख़ाली थी वई। हाणे हिकिड़ी नौकरी खां पोइ वरी साईं जन खेपिया था थियनि। तव्हां कॾहिं आसिफ बालादी लाइ सोचे सघो था त हू दुबई जो खेपियो थियो हूंदो? अचो त हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ साईं न ते ॻाल्हायूं।